अस्सलाम वालेकुम। दो तीन सगरमाया फौज एजाज सबका पहला हेडलाइन। सयाही माग मरी में शदीद बर्फबारी, हज़ारे सयाह फांसी पया। हंगामी सूरत सबब मलकाए को हिसार वेंदड़ रस्ता बंद कया विया। 1.25 लख खां वधीक गाड़ियूं शहर में दाख़िल थी चुकियूं। रोडनि ते बदतरीन ट्रैफिक जाम, ट्रैफिक एहलकारनि पारां ट्रैफिक बहाल करण जूं कोशिशूं। फांसी पियल सयाहनि में ॿार, औरतूं तोड़े बुढ़ड़ा शामिल। सयाहनि जो चवणु आहे त ॿारनि जो खीर ऐं दवाऊं बि ख़त्म थी वियूं। हुकूमत मदद करे। घरू वज़ीर शेख रशीद माण्हुनि खे अपील कई आहे त सयाह मरी ऐं गलिया जे सफ़र खां पासो कनि। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त माण्हुनि जो वॾो अंग मरीअ में ऐं जाबलू इलाइक़नि तरफ़ वञी रहियो आहे। मक़ामी इंतिज़ामिया पारां एतिरनि माण्हुनि खे सहूलियतूं ॾियणु नामुमकिन आहे। घरनि में मौजूद माण्हू जाबलू इलाइक़नि जी सैर खे कुझु ॾींहं मुलतवी कनि। ललकारनि बावजूद कारोबारी शरह में इज़ाफ़ो थियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ट्वीट कंदे चयो आहे त मईशत मज़बूत थी रही आहे ऐं नौकरियुनि जा मौक़ा पैदा थी रहिया आहिनि। गुज़िरियल 9 महीननि दौरान रजिस्टर्ड कारोबारनि जे नफ़े में 29 वाध थी। खेसि उम्मीद आहे त कारोबारी इदारा ऐं उन्हनि जा मालिक मुनाफ़े में पंहिंजे मुलाज़िमनि खे भाईवार बणाईंदा। मुल्क में कोरोना सबब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक हिकु ॼणो फोतगियुनि जो तादाद 28,962 थी वियो। एनसीओसी जे अंगनि अखरनि मूजिब 24 कलाकनि दौरान 46,537 टेस्टियूं कयूं वयूं, जिन मां कोरोना जा 1,345 नवां केस ज़ाहिर थिया, जॾहिं त 629 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। नाज़िम जोखियो क़त्ल केस में अहम मग भराई। पुलिस हथमी चालान तैयार करे वरितो। नाज़िम जोखियो क़त्ल केस जो हथमी चालान 10 जनवरी ते पेश कयो वेंदो। पुलिस जी तैयार कयल हथमी चालान जी कॉपी धरती टीवी न्यूज़ हथ करे वरिती। रोड में संगावती तकरार जो सबब बणियल MBBS जी 4थे साल जी शागिर्दियाणी जो गोलियूं लॻल लाश हथ। वार्ड नंबर 7 में डॉक्टर असमत जमील जो मर पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। डॉक्टर असमत जमील वारी सीता रोड थाणे ते जवाबदार शमन सोलंकी ऐं संदसि भाउ फैज़ सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदे ॼाणायो हो त दुकानदार शमन सोलंकी संदसि न्याणी खे ब्लैकमेल करे अकाउंट ज़रिए पैसा वठंदो रहियो आहे ऐं जाली निकाह नामो ठाराए खेसि ज़ाल करे ब्लैकमेल करे रहियो आहे। अमेरिका मिस वर्ल्ड के मुकाबले में शिरकत कंदड़ बरतानवी मॉडल लिन कड़ाइयो के मुबैना तो शाम में पैदा थियल वीज़ा ॾियण खां इनकार करे छॾियो। 29 वरियनि जी हसीना खे अमेरिका में रिथियल मिस वर्ल्ड जे फाइनल मुकाबले में बरतानिया जी नुमाइंदगी करणी हुई, पर अमेरिका खेसि वीज़ा ॾियण खां इनकार करे छॾियो। मॉडल जो चवणु आहे त संदसि मुड़ुस ऐं धीउ खे अमेरिका पारां वीज़ा जारी कयो वियो, पर शाम में पैदा थियण सबब खेसि वीज़ा ॾियण खां इनकार कयो वियो। 22 साल वज़ीर आज़म रहंदड़ मलेशिया के अॻूणे वज़ीर आज़म डॉक्टर महातीर मोहम्मद के इलेक्टिव मेडिकल प्रोसीजर लाइ अस्पताल दाख़िल कयो वियो। महातीर मोहम्मद के राजधानी कोलालमपुर के नेशनल हार्ट इंस्टीट्यूट दाख़िल कयो वियो। 96 वरियनि जो डॉक्टर महातीर मोहम्मद दिल के मर्ज़ जो शिकार है। संदसि पहिरीं हार्ट सर्जरी 1979 ॿी 2007 में थी है।
ऑस्ट्रेलिया के अॻूणे कप्तान शेन वॉर्न पाकिस्तान के अॻूणे कप्तान सलीम मलिक ते रिश्वत ॾियण जो इल्ज़ाम मळे छॾियो। शेन वॉर्न चयो आहे त सलीम मलिक 1994 ईस्वी में टेस्ट मैच में ख़राब कारकर्दगी ॾेखारण ते खेसि लखें डॉलर जी रिश्वत जी आछ कई हुई। शेन वॉर्न पंहिंजी डॉक्यूमेंट्री में दावा कई आहे त 1994 में कराची टेस्ट मैच जे चौथे ॾींहुं सलीम मलिक सां राब्तो कयो खेसि ऐं संदसि साथी टीम मए खे स्टंप खां ॿाहिरि बाल कराइण ऐं विकेट न वठण ते $1 मिलियन ॾियण जी आछ कई हुई।